तो फ्रेंड्स ये ॾिसो गुड्डू बराज फ्रेंड्स हाणे ॾिसी रहिया आहियो मां वञी रहिया आहियां कश्मीर शहर तव्हांखे अॼु व्यू ॾेखारंदासीं। ही मां बीठो आहियां सिंधु दरिया ते गुड्डू बराज आहे जिथे असांजी सिंध जी शुरूआत थी। साईं लाल साईं वरुण देवता रखियो हुयो हे सिंधु दरिया ते अॼु मां बीठो आहियां। गुड्डू बराज जा केक घणे जो केक हूंदो आहे 20 रुपया ॼाणो आहे। फ्रेंड्स जेको दर्शन करायूं था साईं टेऊंराम दरबार जो हे ॾिसो हिते जेको आहे न साइड में पाठशाला भी हली रही है। हे ॾिसो अंदर जी बिल्डिंग गुरुद्वारा साहिब जी। त हाणे हलो तव्हांखे हे ॾिसो गुरुद्वारा साहिब कश्मीर जो ॾाढो बहितरीन गुरुद्वारा साहिब ठहियल आहे कश्मीर जो न शेरा वाली माता जो मंदिर आयो साईं चए थो हिनजो बि दर्शन तव्हांखे करो पोइ अॻिते वञो। तो फ्रेंड्स ये लाइट बंद है तो इस वजह से ना मैं आपको थोड़ा अंधेरे में दिखा रहा हूँ मंदिर। ये माता शेरा वाली है साईं माता शेरा वाली। अच्छा ये माता सतगुरु बाबा मोतीनाथ दरबार साईं भैरव बली माता ना भैरव बली हाँ भैरव बली सही सही। फ्रेंड्स ये ॾिसो शहंशाह अम्मा आई गुरानी माई हर हर महादेव जय भोलेनाथ। फ्रेंड्स ये ॾिसो भोलेनाथ जो शिवालो फ्रेंड्स ये ॾिसो साईं टेऊंराम जी दरबार छा पढ़ाइनि थो छोकिरो हिते ॿारनि खे गुरमुखी भी पढ़ाइनि था हिंदी भी पढ़ाइनि था ॿई शयूं पढ़ाइनि। अच्छा ये दरबार हिंदुस्तान में भी आहिनि हाँ जयपुर में आहे सही आहे कल्याण में आहे सही आहे हिते भी आहे पंहिंजो चक में आहे। फ्रेंड्स जेके मुंहिंजा फ्रेंड्स झूलेलाल जो तव्हां सॼे तुंहिंजो आयो आहे झूलेलाल साहिब जी तस्वीर तव्हां ॾिसो इन साईं टेऊंराम दरबार कश्मीर में। हाय फ्रेंड जय श्री राम नमस्ते सत श्री अकाल वाहेगुरु जय झूलेलाल। अच्छा तो फ्रेंड्स मैं आज निकला हूँ फैमिली के साथ कश्मीर सिटी में क्योंकि मेरे कश्मीर सिटी में ससुराल है। तो ये आप देख रहे हैं ये सिंधु दरिया है ये गुड्डू बराज है। तो ये हमारा सिंध का जो ना सिंधु दरिया कहा जाता है। तो आज की मैं कश्मीर वीडियो में दिखाऊंगा कश्मीर शहर में मुझे काफ़ी सिंधी आइडियास है। तो मुझे एक टेऊंराम की दरबार कह रहे हैं तो टेऊंराम की दरबार दिखाऊंगा। अच्छा तो जीअं त मुंहिंजी जेकी सिंध जा हिंद सिंध जा फ्रेंड्स आहियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु वीडियो में मां तव्हांखे साईं टेऊंराम दरबार कश्मीर शहर में ॾेखारींदुमि गॾु तव्हांखे कश्मीर शहर जो व्यू बि ॾेखारींदुमि। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधु दरिया ऐं हितो असां निकिरूं था गुड्डू बराज आहे तव्हांखे थोरो गुड्डू बराज जो व्यू ॾेखारियूं था पोइ तव्हांखे कश्मीर शहर ॾेखारियूं था। त हलो वीडियो खे स्टार्ट करूं। हीअ ॾिसो मां हे कार में निकितो आहियां त हाणे हलूं था साम्हूं तव्हांखे गुड्डू बराज बि ॾेखारियूं था। फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहिया आहियो मां वञी रहिया आहियां कश्मीर शहर तव्हांखे अॼु व्यू ॾेखारंदासीं प्लस में हुते साईं टेऊंराम जी दरबार आहे मुंहिंजा सिंधी आइडियास आहिनि जेके चवनि था साईं टेऊंराम जी कोई दरबार ॾेखारियो। तव्हां हे ॾिसो कश्मीर शहर जो गुड्डू बराज। अच्छा तो फ्रेंड्स ये देख रहे हैं ये कश्मीर शहर का अंदर का मेन बाजार है। अभी हम टर्न लगा रहे हैं तो अभी हम चलेंगे कश्मीर शहर के अंदर का आपको व्यू दिखाते हैं। अच्छा तो फ्रेंड्स जीअं त मां कश्मीर शहर में पहुची वियो आहियां हे मां हिते कार बि आई आहे हिते हिकु दावत आहे त उहो दावत अटेंड करूं सां पोइ तव्हांखे शहर ॾेखारियूं था। अच्छा तो फ्रेंड्स जैसा ये देख रहे हैं ये चाती प्लाट है यहाँ पे दावत है यहाँ पे दावत कार करना सामने फिर जो है ना आपको ये गुरुद्वारा साहिब का व्यू दिखाते हैं। यहाँ पे गुरुद्वारा साहिब भी है तो ये था पंचायती प्लाट है हमारे हिंदू का जहाँ पे शादी वगैरह होती है ना इस पर दावत ही जीअं त मुंहिंजे सिंधी फ्रेंड जेके बि आयो हे कश्मीर शहर में मां बीठो आहियां त हे तव्हां ॾिठो भई पंचायती प्लाट ऐं साम्हूं गुरुद्वारा साहिब आहे उते हलूं था पोइ तव्हांखे साईं टेऊंराम जी जेके न दरबार ॾेखारियूं था ऐं गॾु कश्मीर शहर जो व्यू बि तव्हांखे ॾेखारियूं था। अच्छा फ्रेंड्स ये देखिए गुरुद्वारा साहिब कश्मीर का है त जीअं त मुंहिंजी सिंधी आइडिया तव्हांखे ॿुधाईंदो हलां सिंधी में लिखियलु आहे गुरुद्वारा श्री गुरु नानक साहिब सिंह संभा कश्मीर सिंध पाकिस्तान। त हाणे तव्हांखे गुरुद्वारा साहिब जो न अंदरि दर्शन ॾेखारियूं था त हलो तव्हांखे जेको न हीअ कश्मीर शहर जो गुरुद्वारा साहिब दर्शन करायूं था पोइ जेको न तव्हांखे ॿियो बि कुझु ॾेखारियूं था। फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहिया आहियो हे गुरुद्वारा साहिब कश्मीर जो आहे हलो तव्हांखे गुरुद्वारा साहिब कश्मीर जो अंदरि दर्शन करायूं। हे ॾिसो अंदरि जी बिल्डिंग गुरुद्वारा साहिब जी। त हाणे हलो तव्हांखे जेको आहे न गुरुद्वारा साहिब जो दर्शन करायूं था। धन गुरु नानक।
फ्रेंड्स ये ॾिसो गुरुद्वारो साहिब किशमोर जो। दर्शन गुरन जो कयो नेम सा तिंजो बुरो भी भलो सदा साउथ सलो देखी वीवा मिलदा मोट सवे वीरी भरन लखी दुश्मन चढ़न जेकी नानक शाह जी उमट देखी लगदी डकाई छूट। अच्छा फ्रेंड्स तव्हां ॾिठो वियो गुरुद्वारो साहिब किशमोर जो। त मां हाणे अंदरि पुछियो थी गुरुद्वारो साहिब 2007 में जेको न नयो ठहियो हुयो। हलो हाणे मड़ी साहिब में साईं टेऊंराम जी दरबार तव्हांखे ॾेखारियूं था, गॾु किशमोर शहर जो तव्हांखे व्यू बि ॾेखारियूं था। हे ॾिसो किशमोर शहर जो हे कहिड़ी बाज़ार आहे, ईअं छा चयो वेंदो आहे मंदिर बाज़ार। हे मंदिर बाज़ार आहे। हिते तव्हांखे हिकिड़ो पेड़े नारो मशहूरु आहे, तव्हांखे उहो बि ॾेखारियूं था। किशमोर जेके पेड़ा हूंदा आहिनि न उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। अच्छा इहो के नारो फ्रेंड्स ही ॾिसो किशमोर में न ही हिते केक जेको आहे न तमामु सुठा हूंदा नी, बहितरीनु केक हूंदा नी। त हे ॾिसो हे किशमोर जा केक घणे जो केक हूंदो आहे? 30 रुपया ॼाणो आहे। त फ्रेंड्स हे ॾिसो किशमोर जो सम्झो तव्हांखे हिते केक तमामु सुठो हूंदो आहे। वॾी महिरबानी। त फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहिया आहियो। अच्छा साईं हिकिड़ो मिंट मूंखे ॿुधाइजो इहो किशमोर में पंहिंजे सिंधी हिंदुनि जा घर घणा नी? हिते 500-700 घर आहिनि, हुन मथे 700 घर। हा। अच्छा साईं हाणे हले तो साईं टेऊंराम दरबार जो साईं दर्शन करे तो। अच्छा ये पकोड़े वारो मशहूर आहे। सही सही। त हाणे काॾे हलूं साईं? हे फ्रेंड्स हे ॾिसो हे शाही बाज़ार आहे। अच्छा राजा स्वीट वारो। फ्रेंड्स हे ॾिसो राजा स्वीट वारो मशहूर आहे। अच्छा मुल्तान ताईं बि वेंदी आहे जी मिठाई? 12 मुल्क। अच्छा सही सही। हिते माना 700 घर आहिनि माना सिंधियुनि जा, ईअं न साईं? हा अच्छा त फ्रेंड ॿुधाईंदो हलां किशमोर जेकी सिटी आहे न हिते पंहिंजे सिंधी हिंदुनि जा 700 घर आहिनि। सॼा पंहिंजे हिंदुनि जा शॉप थी है। फ्रेंड्स ये देखे ये जो सारी बाजार ये हमारे सारे हिंदू की सिंधी हिंदू की है। तो हाणे हलूं था दरबार में। फ्रेंड्स असां साम्हूं साईं टेऊंराम दरबार वञी रहिया हुआसीं त साईं असांखे लजपत राय चए पियो हे किशमोर जी असांजी मड़ी साहिब जंहिंखे माता शेरावाली जो मंदिर चयो वेंदो आहे, हिन जो बि दर्शन करियो। त असीं चयोसीं भले तव्हां हलो त हलो तव्हांखे मड़ी साहिब जो दर्शन करायूं जिते माता शेरावाली जो मंदिर बि आहे ऐं महाशिवलिंग जो शिव शंकर भॻवान जो शिवलिंग बि आहे। फ्रेंड्स हलो त पोइ दर्शन करियूं। प्यारी लगे थी जय माता दी डाढो वणे थी प्यारी लगे थी जय माता दी माता शेरावाली इंग्लैंड जी रानी शेर शेरावाली है साईं? माता शेरावाली। अच्छा ये माता शेरावाली का मंदिर है। अच्छा ये जय बजरंग बली की हे साईं साईं बजरंग बली किते सही है। हे साईं मुद्दे जो केड़ा नी सतगुरु बाबा मोतीनाथ दरबार साईं समूह परिक्रमा हे भी परिक्रमा कृष्ण भगवान राधे जी मां इनका बाद में फ्रेंड्स हे ॾिसो माता केड़ी है साईं? भैरोबली। भैरोबली माता ना भैरोबली माता ना भैरोबली। भैरोबली हाँ भैरोबली। सही सही। हे पंहिंजो अम्मा आई गुरानी। फ्रेंड्स हे ॾिसो शहंशाह अम्मा आई गुरानी माई। हे ॾिसो ई माता जे मंदिर में तव्हांखे जेको न हे माता काली जी जेको न प्रतिमा हे ॾिसो फ्रेंड्स। त साईं तव्हांजो नालो कोन ॿुधायो तव्हां? नालो साईं लाजपत राय चावला। लाजपत तव्हांजो छाजो माना कारोबार आहे? मुंहिंजी नंढी राइस मिल आहे। अच्छा राइस मिल आहे। सही से वॾी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो अथव असांखे। ऐं भगवत गीता प्राण भगवत गीता साहिब जो विराजमान फ्रेंड्स हे ॾिसो त ही हुयो माता शेरावाली जो मंदिर। फ्रेंड्स इन्हनि सां गॾु बिल्कुलु हिते शिव जी जो शिवलिंग हर हर महादेव जय भोलेनाथ। फ्रेंड्स हे ॾिसो भोलेनाथ जो शिवालो बम बम भोले ते पंहिंजो हे फ्रेंड्स हे शिव शंकर भगवान ही जेको आहे न मंदिर हुयो माता शेरावाली जो हिंगलाज माता जो। हलो तव्हांखे हाणे साईं टेऊंराम जी दरबार ॾेखारियूं था। फ्रेंड्स हे ॾिसो असांजे सिंध जे महिमान नवाज़ी मां किशमोर में आहियो। साईं लजपत राय असांजी ॾाढी इज़त करे थो, असांखे ज़ोरी वठी आयो कोल्ड ड्रिंक पीऊं था। हे असां वटि हीअ कोल्ड ड्रिंक जेको आहे न तव्हां ॾिसो
तक़रीबन 100 रुपए जो टिन मिलंदो आहे त साईं असांखे जेको न टेणूराम दरबार वठी हलंदो। हीअ जेकी तव्हां बेकरी ॾिसी रहिया आहियो हे बि पंहिंजी जेके न हिकु पंहिंजे सिंधी हिंदू जी आहे। हाणे हलूं था दरबार। फ्रेंड्स फाइनली असां साईं टेणूराम दरबार अची वियासीं जंहिं दरबार जो नालो आहे प्रेम प्रकाश मंदिर चयो वेंदो आहे। त हलो तव्हांखे दरबार जे अंदरि दर्शन करायूं। बोलो बोलो साईं टेऊंराम साहिब की जय हो। फ्रेंड्स हाणे हे ॾिसो दरबार हिते पाठशाला बि हली रही आहे। त इहे पाठशाला में साईं हिंदी पढ़ाईंदा छा पढ़ाईंदा छोकिरी? हिते ॿारनि खे गुरमुखी बि पढ़ाइनि था, हिंदी बि पढ़ाइनि था, ॿई शयूं पढ़ाइनि। अच्छा इन दरबार जो नालो छा हुयो? हे आहे सतगुरु स्वामी टेऊंराम साहिब महाराज जो नालो। इन जो थोरो गद्दी जो ॿुधाईंदा वे? साईं टेऊंराम जी गद्दी जो थोरो ॿुधाईंदा वे? माना कहिड़ा? उहा कंडे आदम को शुरू थी, सतगुरु उहो जोगी हुया। अच्छा उन्हनि जी शाखूं तव्हां हिंदुस्तान में बि आहिनि। हा जयपुर में आहे, सही आहे, कल्याण में आहे, सही आहे। हा हिते बि आहे, पंहिंजो चक में आहे। अच्छा चक में थी वई, चक में बि आहे। स्वामी शांति प्रकाश महाराजन जी सही सही उन्हनि जो हुते थी वई। सही। हा ॿियो पंहिंजो भिटतानी ते बि उन्हनि जी दरबार आहे वॾी। अच्छा सतगुरु स्वामी उन्हनि जो हुते मंदिर आहे, हाणे हुते गुरुद्वारो ठहियल आहे। इहो घणो टाइम पुराणो मंदिर आहे दरबार आहे साईं टेऊंराम जी? इहा हिन खे साईं 30 साल थिया आहिनि। 3 साल थी वञे। हा हिन ते मथे थिया आहिनि। हलो फ्रेंड्स तव्हांखे जेको दर्शन करायूं था साईं टेऊंराम दरबार जो। हे ॾिसो हिते जेको आहे न साइड में पाठशाला बि हली रही आहे। त फ्रेंड्स हे ॾिसो साईं टेऊंराम जी दरबार। त हिते जेको आहे न हे ॾिसो हे जेके तस्वीरां ॿुधाईंदो जेको आहे न इहे माना तस्वीर साहिब जेकी तस्वीर आहे सतगुरु स्वामी टेऊंराम साहिब महाराजनि जी आहे। हा हेठो हे जेके आहे स्वामी सर्वानंद साहिब महाराजनि जी आहे। हा हेॾो सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजनि जी। हा हेॾो सतगुरु बाबा हरदास राम महाराजनि जी। ठीकु हेॾो सतगुरु बाबा भगत प्रकाश महाराजनि जी सही तस्वीर लॻाइण। हे पाठ छा जो आहे? गीता जो आहे छा इहो? हे पंहिंजो सतनाम साखी जेके लिखियल आहे पंहिंजी। अच्छा उन्हनि जो पंहिंजो ग्रंथ साखी जो आहे। हा ग्रंथ माना उहो। त फ्रेंड्स ॾिसी रहियो हे फ्रेंड्स जेके मुंहिंजा फ्रेंड्स झूलेलाल जो तव्हां सॼे तुंहिंजो आयो आहे झूलेलाल साहिब जी तस्वीर तव्हां ॾिसो इन साईं टेऊंराम दरबार किशमोर में। इन दरबार जो छा नालो ॿुधायो? प्रेम प्रकाश मंदिर। प्रेम प्रकाश मंदिर। फ्रेंड्स हे ॾिसो पाठशाला बि हली रही आहे। तव्हांखे मां पाठशाला ॾेखारियां थो। मथे बि हले थी। अच्छा मथे बि पाठशाला हले थी? हा मथे बि ॾिसो ॿार पढ़नि था। फ्रेंड्स हे ॾिसो मथे बि पाठशाला हली रही आहे। ॿार पढ़नि था। त हलो तव्हांखे जेको आहे न हे दरबार जो हिंदी सिंधी पंहिंजो स्कूली विद्या समूरी ॾिनी वेंदी आहे। अच्छा हा मैट्रिक ताईं हिते ॿारनि खे छा न ताईं माना समूरो पढ़ायो वेंदो। हिंदी बि हो बि माना? हा इंग्लिश हो। अच्छा हर शइ माना ॿारनि खे माना हिते पेन। फ्रेंड्स तव्हां ॾिठो वे असांखे लजपत राय जेको आहे न सुठी नॉलेज ॾिए थो साईं टेऊंराम दरबार जी। तव्हां ॾिठी वे हे साईं टेऊंराम साहिब जो ॿाहिरि जो व्यू ऐं मथे बि माना इहा हाल ठहियल आहे साईं। हा साॻियो हाल ठहियल आहे, कमरा ठहियल आहिनि। हा मेलो लॻंदो आहे न साईं उते ईंदा आहिनि पोइ विराजमान पंहिंजो रहंदा कंदा आहिनि। सभु शइ जो मसाला। फ्रेंड्स तव्हां ॾिठी वे दरबार जी। हे हुई साईं टेऊंराम जी दरबार। फ्रेंड्स किशमोर शहर में मुंहिंजो हिकु सब्सक्राइबर मिली वियो आहे। ते बि मां तव्हांजो वीडियो ॾिसो। छा नालो आहे तव्हांजो? गुरमीत केसवानी। गुरमीत केसवानी। अच्छा तव्हांजो छा नालो बेटा? अंगद। अच्छा तव्हां वीडियो ॾिसंदा मुंहिंजी? हाँ छो ना। ठीक है बड़ी मेहरबानी थैंक यू। अच्छा तो फ्रेंड जैसा कि देखा होगा आज की वीडियो मैंने दिखाया था मैं अपने शहर ढेरकी से निकला था। आपको मैंने गुड्डू बराज के सिंधु दरिया भी दिखाया था। साथ में इसी वीडियो मैंने गुरुद्वारा दिखाया था और उसमें किशमोर शहर का व्यू भी दिखाया। और जो मेन था मेरा ये साईं टेऊंराम की दरबार थी जिसमें मेरे सिंधी ऑडियंस कह रहे थे जीअं त जेकी मुंहिंजी सिंध जी ऑडियंस सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हे किशमोर शहर हुयो जेको तव्हांखे ॾेखारियो साईं टेऊंराम दरबार तव्हांखे ॾेखारी। मूंखे काफ़ी ऑडियंस सिंधी चए बि साईं टेऊंराम जी दरबार ॾेखारियो। गॾु तव्हांखे मां किशमोर शहर जो व्यू बि ॾेखारियो गुरुद्वारो ॾेखारियो। हाणे किशमोर शहर में कुझु ॿिया बि मंदिर आहिनि उहो पार्ट 2 में मां वीडियो अपलोड कंदुमि। हिन वीडियो खे हिते बंदि करूं था। फ्रेंड जैसा कि मैं किशमोर सिटी के कुछ और व्यूज़ हैं मंदिर हैं झूलेलाल की दरबार भी है यहाँ पे वो पार्ट 2 में शामिल करूंगा। इस वीडियो को यहाँ पे एंड कर रहा हूँ। और शहर की पार्ट 2 में वीडियो में देखने को मिलेगा झूलेलाल का मंदिर देखने को मिलेगा और यहाँ पे बड़ी दरबार डेवरी साहब और भी व्यू बहुत होगा। किशमोर सिटी का दूसरे वीडियो से मिलेगी। उसके लिए फ्रेंड्स मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। बाय बाय नमस्ते वाहेगुरु जय श्री राम झूलेलाल सतनाम श्री वाहेगुरु सचो सतराम जय साईं टेऊंराम।